अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़ ख़बरनि जे अपडेट जे सिलसिले खे अॻियां वधाईंदे तव्हांखे मातली ख़बर ॾिनूं। मातली असांजो ब्यूरो चीफ राजेश कुमार रिपोर्ट करे रहियो आहे। मातली में मारी जलबानी वाक़े ख़िलाफ़ जीअं सिंध मुहाज़ क़ौमी मुहाज़ आरिसर तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो। तफ़सील मूजिब जस्कम आरिसर तरफ़ां मारी जलबानी वाक़े ख़िलाफ़ फुलकार चौक खां एहतिजाजी रैली कढी वई, जेको मेन हैदराबाद बदीन रोड खां थींदे प्रेस क्लब पहुती ऐं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे में जस्कम बशीर खान जा कारकुन भी शरीक हुआ। मुज़ाहिरे खे एजाज़ ख़ासकली फयाज़ बिरोही ऐं माजिद निज़ामानी ख़िताब कंदे चयो त मारी जलबानी ऐं पुलिस सरियाम फायरिंग करे हिक ई घर जे चइनि भातनि खे क़तल करे वॾो ज़ुल्म कयो आहे। मक़तूल ॾुआरनि न पर पौरतवा पर अफ़सोस त संदन खून सां इंसाफ़ करण बजाए मुतासर कोठाणनि रजब जलबानी ऐं ॿियनि ते कूड़ी FIR दाख़िल कई वई आहे। मुज़ाहिरीन सुप्रीम कोर्ट खे सुमोटो वठण जी अपील कंदे मक़तूलनि जे खून सां इंसाफ़ करण जी घुर कई वई आहे। वधीक ॾिसंदा रहो हिन रिपोर्ट में। कयो आहे उन सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हीउ जस्कम आरिसर जो ॾिनल मर्कज़ी सदो, जंहिंमें मातली जे दोस्तनि तरफ़ां असां टिनि मुल्कनि जा दोस्त शरीक थिया आहियूं ऐं असांजो चवणु इहो ई आहे त जेके हुनजा क़ातिल आहिनि ऐं जेका उन्हनि काउंटर FIR कई आहे, जेका मारी जलबानी जे हवाले सां रजब जलबानी ते ऐं कुझु ॿिया फ़र्द हुननि ते, उहा डिसमिस कई वञे ऐं सुप्रीम कोर्ट सो मोटो नोटिस वरितो वञे इन शइ जो इंसाफ़ लाइ ऐं जेके घोटणनि ते कूड़ी FIR आहे उन्हनि खे मरम्मत कयूं था ऐं उन्हनि सां इंसाफ़ सिंधी माण्हुनि जो क़त्ल ही गुंडागर्दी, ही दहशतगर्दी, मारी जलबानी जे क़ातिलनि खे, मारी जलबानी जे क़ातिलनि खे